नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त समाजी तंज़ीम ज़ियाउल अमा फाउंडेशन पारां घोटकी जे पुठिते पियल इलाइक़नि में हिन वक्त ताईं 100 वाटर पंप ऐं 10 फिल्टर प्लांट लॻाया विया आहिनि। हिन सिलसिले में ज़ियाउल अमान फाउंडेशन जे कंटेनरी हेड मोहम्मद जाफ़र माजिद घोटकी में पंहिंजे रज़ाकारनि सां गॾु मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त असांजो मिशन ग़रीब बेसहारा माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। हिन चयो त असांजी कोशिश आहे त ज़िले घोटकी जे ऐं भरपासे जे वारे इलाइक़नि में रवासिन खे साफ़ सुथरो पीअण जो पाणी मैसर कयूं। जॾहिं त असां पंहिंजे रज़ाकार साथियुनि खां इलाइक़े जी सर्वे कई आहे जीअं असां रवासिन खे पीअण जो साफ़ पाणी मुहैया करे सघूं। हिन चयो आहे त ज़ियाउल अमा फाउंडेशन मुस्तक़बिल में ज़िले घोटकी जे माण्हुनि जी ख़िदमत जारी रखंदी। हिते खाद खुराक ऐं तइलीम जो प्रोजेक्ट खणी ईंदासीं। इन मौक़े ते ज़ाहिद अली शाह बुखारी, ज़ाहिद काज़ी, मोहम्मद तैयब, नवीद, नूर हसन ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।